की श्री राधावर कृष्णचंद्र की श्री प्रेमावतार भगवान की सुरतवर्धनम शोकनाशनम सुरतवर्धनम शोकनाशनम स्वरित वेणुना सृष्टचुंबितम इतररागवेश मारणं नृणा वितरवीर नस्ते धरामृतं वितरवीर नस्ते धरामृतं। गोपी चवंतियूं कि हे वीर शिरोमणि, हे गोविंद, हे प्रभु, तहांजो अधरामृत मिलण जे सुख जी आकांक्षा खे वधाइण वारो आहे। विरह में जेके तहांजी प्रेममयी भक्तियों गोपीजन विरह जन्य समस्त शोक संताप को नष्ट कर देता है। गोपियों भगवान जे विरह में पाण ही तो हुए विरह जी जुदाई में अखिन मुंह नीर वहाए रहियूं, ॻोढ़ा ॻाए रहियूं ऐं पुकार करे रहियूं। तो गोपियूं चवंतियूं कि तहांजो अची दर्शन ॾींदो, पंहिंजो मुख कमल ॾेखारींदो। ऐं उन्हनि जे पिछले श्लोक में वाणीअ जी महिमा कयूं कि तहांजी जेकी वाणी आहे, तहांजो जेको ॻाल्हाइणो आहे, उहो ईअं आहे कि ॼण अमृत थो छरे, कननि में जंहिं अमृत घोले छॾियो त इहो अमृत वरी पीआरियो पंहिंजे मुख कमल जो, असांखे निहारियो दर्शन ॾियो। प्रभु देर न कयो, असां विरह में जेकी जली रही आहियूं, बिना आग जे विरह रूपी आग में इन शोक संताप खे तहांजो दर्शन नष्ट करे छॾींदो, इन दुख जो नाश कंदो। वरी गोपी चवंतियूं, हे गोविंद, हीअ ॻाइण वारी बांसुरी तुंहिंजे होठनि खे बराबरि चुमंदी रहंदी आहे, केॾी न भागन वारी आहे। चओ जय श्री कृष्ण। कि भागवत में अगर तव्हां विस्तार सां अचो, वेणु गीत ईंदो आहे, उन में गोपिन चङी तरह इन जी व्याख्या कई आहे कि ये तो कोई असांजी सौत आहे बांसुरी। अरी सखी इन बंसीअ खे ॾिस त सही, केॾा त हिन खे नाज नखरा आहिनि, ऐं केॾी न हिन ते कृपा आहे। भगवान हिन खे काथे तो विहारे, अधरासन, यानी होठनि जो आसन हिन खे वेहण लाइ भगवान ॾिनो आहे। चओ हरे राम। वरी ॿी गोपी चएती, एतिरो ई न, हिन जे मथां हिकिड़ो मुकुट बि अथई। कहिड़ो? बंसीअ जे मथां मुकुट? हा हा, जेकी श्री कृष्ण जे नक में नथुनी लॻल आहे, सुंदर। वरी टी गोपी चएती, एतिरो ई न, ॾिस त सही, हिन खे चंवर बि ढुलाया था वञनि। चंवर? हा हा, भगवान कृष्ण जे करण में, सुंदर कननि में मकर आकृतिअ जा जेके सुंदर कुंडल आहिनि, उहे झिलमिल झिलमिल करे माण्हू हिन खे चंवर झुलाए रहिया। अहिड़ा त हिन जा नाज नखरा आहिनि। चओ हरे राम। लेकिन संत चवनि था, हुनजो त्याग बि ॾिसो कि पंहिंजे वृक्ष खां अलॻि थी वई, उनखे कटियो वियो, छेद छेद कयो वियो, रंग बदिलियो वियो। पोइ बि बांसुरी कॾहिं पंहिंजे मन सां न ॻाल्हाईंदी आहे जेसि ताईं भगवान कृष्ण पंहिंजी उन में सांस न ॾियनि। वरी जॾहिं बि ॻाल्हाईंदी आहे त केवल 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 मिठो ई ॻाल्हाईंदी आहे। अहिड़ा गुण आहिनि उन में, तॾहिं त भगवान उनखे अधरासन ते था विहारनि। चओ हरे राम। त गोपी गीत में गोपियूं चवंतियूं, ॾिस त सही ये बांसुरी, हाँ, ही भगवान जा अधरामृत। ओहो, भला टिनी लोकनि में अहिड़ो कहिड़ो सुख हूंदो, हीअ उन्हनि खे चुमंदी रहंदी आहे। जंहिं हिकु बार इहो अमृत पी वरितो, उन्हनि खे ॿियनि ऐं ॿी शयुनि जी आसक्तिअ जो स्मरण भी न रहंदो, यानी उनके पोइ संसार जी केड़ी माया सताईंदी, उनके संसार जा केड़ा सुख भोग वणंदा।
जेको भगवान कृष्ण जे एतिरो निकट हलियो, एॾो साम्हूं हलियो। हरे राम, श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। हे असांजा वीर, उहो ई अधरामृत असांखे बि प्यार, असांखे बि बाट। गोपियूं थी चवनि हरे कृष्ण, हे हरे, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। छो जो भगवान जॾहिं श्री कृष्ण रघुनाथ बणिजी आया त कई ऋषि मुनि संत महात्मा भगवान खे ॾिसी मोहित थिया। उन्हनि बि भगवान खां संग साथ जो वरदान घुरियो कि असां बि तव्हांजे निकट रहूं, तव्हांजी सेवा कयूं, तव्हांखे स्पर्श त करे सघूं प्रभु। त भगवान चवनि था ठीकु आहे, मां जॾहिं श्री कृष्ण ठहींदुमि त मां तव्हांजी भक्तीअ जी इहा मनोकामना पूर्ण कंदुमि। त कई ऋषि रूपा गोपियूं, कई गोपियूं जेके आहिनि, हे हाड़ मास सां उन जो मतिलबु न आहे, इन जे पार वञी करे सोचणो पवंदो कि कई गोपियूं जेके आहिनि उहे ऋषि, बुढ़ा बाबा, ॾाड़ीअ वारा, जटाउनि वारा अथव। कई गोपियूं जेके आहिनि वेद रूप आहिनि, वेदनि जा मंत्र ई गोपियूं बणिजी वियूं आहिनि। कई गोपियूं जेके आहिनि गोलोक रूप आहिनि, उहे स्वयं सिद्ध आहिनि, भगवान कृष्ण सां ऑलरेडी पहिरियों ई गॾु रहंदियूं, लीला में सम्मिलित थियूं, गोलोक मां आयूं, गोलोक वयूं। चओ हरे राम। कई साधन सिद्ध आहिनि, कई गोपियूं भक्ति रूप आहिनि, भक्ति करे ऐं श्री कृष्ण खे प्राप्त कयो आहे। कई मिथिला रूपा, मिथिला मां जेके संत महात्मा हुआ, उन्हनि भगवान जे सानिध्य जो वरदान घुरियो। चओ हरे राम। त कई वेद रूपा, ऋचा रूपा, गोलोक रूपा, सिद्धा रूपा, साधन रूपा, भक्ति रूपा, ऋषि रूपा, संत रूपा, भक्त रूपा, ये सब गोपियूं बणिजियूं। कोई हाड़ मास जो इहो खेल न आहे। इन जे पार काम, वासना, लोभ, विकार, मोह, अहंकार खां जॾहिं माण्हू पार थींदो आहे तॾहिं त इन प्रेम में प्रवेश मिलंदो आहे। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर, दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। हाणे ॾिसो केॾी सुंदर ॻाल्हि थी चवनि गोपियूं 15 श्लोक में। अटति यद भवानन हि काननं त्रुटिर्युगायते त्वाम पश्यताम् कुटिल कुन्तलं श्रीमुखं च ते जड उदीक्षताम् पक्ष्मकृत दृशाम् जड उदीक्षताम् पक्ष्मकृत दृशाम्। गोपी चवंतियूं, हे प्यारा, ॾींहं जे समय जॾहिं तूं वन में विहार करण जे लाइ, घुमण जे लाइ हली वेंदो आहे, तॾहिं तोखे ॾिठे बिना असांजे लाइ हिकु हिकु क्षण युग युग जे समान गुज़रंदो आहे। युग याने लखे साल, क्षण याने सेकंड। चओ हरे राम। पल हिकिड़ो, हिकु क्षण हिकिड़े युग जे समान गुज़रंदो आहे। इहो अनुभव केरु करे सघंदो? गोपियूं करे सघंदियूं। जिन प्रेम कयो आहे उन्हनि खे विरह जो इहो आनंद मिलियो। हरे राम। कि तोखे असां निहारियूं कोन, समय गुज़री वञे त एॾा, हाणे सोचो हिकु हिकु क्षण अगरि युग जे समान आहे त घणा क्षण थी विया, अर्थात घणा युग थी विया। एॾा युग थी विया त विरह केॾी लंबी थी वई, केॾी लंबी वेदना थी वई। चओ हरे कृष्ण। वरी हे कृष्ण, श्री कृष्ण जॾहिं तूं वापसि ईंदो आहे संध्या जे समय त तुंहिंजी घुंघराली
अलकूं तुंहिंजा हे सुंदर केश वार, इन्हनि सां आहे तुंहिंजो परम सुंदर मुखार विंद। असां जेॾी महिल दर्शन कंदी आहियूं, ॾिसंदी आहियूं, उन समय अचानक जेॾी महिल अखि बंदि थी वेंदी आहे, अखि छपकंदी आहे, त असांजे लाइ एॾो एॾो वॾो बोझ थी वेंदो आहे, भार थी वेंदो आहे। छो? ईअं लॻंदो आहे कि जिन हिननि अखियुनि में पलक लॻाइण ठाहियो आहे, सम्झो था, अखि छिंबकण, अखियूं पंहिंजो पाण ई बंदि थींदियूं न, खुलंदियूं। इहो जेको बंदि थियणु खुलणु आहे, त गोपियूं चवनि थियूं इहो जेको कमु रखियो आहे, इहो जंहिं कमु कयो आहे, उहो विधाता मूर्ख आहे। उहो विधाता पलकनि खे ठाहिण वारो मूर्ख आहे। चो हरे कृष्ण। कि अहिड़ो श्याम सुंदर भगवान जंहिंजे लाइ क्षण क्षण युग जे समान आहे, उन जी प्रतीक्षा में असां बीठी आहियूं। ऐं घणा लखे युग गुज़री आहे, करोड़ी युग गुज़री आहे, छो जो विरह जो हिकु हिकु पल बि कई गुना वधंदो वेंदो आहे। ऐं शाम जो भगवान श्याम सुंदर आया, वरी मुश्किल सां नज़र उन्हनि सां जुड़ी, ऐं अञा नेण भरे करे दीदार कयूं कि अखि छमकी पई। हाणे तव्हां वीचार कयो, अखि जो बंदि थियण बि त पल भरी हूंदो आहे, हा न? निमेश मात्र, निमेश जो टियों हिसो चइबो आहे। सुई खणी करे हिकिड़े गुलाब जे गुल जे पत्ते में लॻायो, त उहा सुई खणी लॻी, टुंबजी ऐं ॿाहिरि निकिती। इहे 3 पल चया वेंदा। चओ जय श्री कृष्ण। त हिते उनजो बि हिकु हिसो थियो, हिकु पल थियो। लेकिन गोपियूं चवनि थियूं एॾी लंबी जुदाई, एॾी लंबी अवधि असां अखियूं बंदि कयूं, श्री कृष्ण जे दर्शन मिल, विधाता मूर्ख आहे। गोपियूं चओ हरे राम। कि एतिरी सी बि विरह असांखो असहनीय आहे कि तुंहिंजे दर्शन जे विच में कोई बाधा न अचणु खपे, कोई रुकावट न अचणु खपे। नेण भरे तोखे असां अखियुनि सां पीअंदी वञूं, निहारींदी वञूं। अहिड़ो प्रेम गोपियुनि जो आहे। हरे राम हरे कृष्ण हे हरे। तरी संत चवनि था, ध्यानु ॾेई ॿुधिजो भाई, हे त विरह जी महिमा आहे। हे विरह गोपियुनि खे जेकी मिलियल आहे, या अहिड़े गहरे नथू खेरे खे भॻवान कोन ॾींदा आहिनि। थोरो घणो साधन पूजन करण वारा न पाए सघंदा, ये त प्रेम करण वारा ई पाईंदा आहिनि। गोपियुनि जहिड़े भक्तिमती देवियुनि खे अहिड़ी विरह मिली, सभिनि खे न मिली सघंदी आहे। त संत चवनि था, जहिड़ी तरह सां कोई ॻाढ़े रंग जो चश्मो पाए, त जाॾे बि ॾिसंदो उनखे दुनिया कहिड़े रंग जी नज़र ईंदी? हरे रंग जो पाए त हरे रंग जी, यानी जहिड़े रंग जो असां चश्मो पाईंदासीं, ओड़े रंग जी दुनिया नज़र ईंदी आहे। त संत चवनि था, गोपिन पंहिंजे अखियुनि में श्री कृष्ण खे पाए छॾियो आहे। गोपिन पंहिंजे नेणनि में नंदलाल खे ईअं विहारे छॾियो आहे कि जाॾे बि निहारनि, जेॾी महिल बि निहारनि, उहे श्री कृष्ण खे ई ॾिसंदियूं। ब्रह्म ज्ञान अलॻि आहे, हे प्रेम अलॻि आहे। हे प्रेम वारी ॻाल्हियूं, ब्रह्म ज्ञान त ॿी ॻाल्हि आहे। हुननि नेणनि में ई वसाए छॾियो आहे, बसो मेरे नैनन में नंदलाल, मोहनी मूरत सोहनी सूरत नैणा बने विशाल। कि जाॾे बि गोपियूं निहारनि थियूं, उन्हनि खे श्री कृष्ण ही नज़र थो अचे। चो हरि राम। बोलो गोपी वल्लभ भगवान की, वृंदावन बिहारी लाल की, श्री राधावर कृष्ण चंद्र की जय।